अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टेलीविजन न्यूज़ पर आया जो मेज़बान फयाज़ नाइच गुफ्तगू कंदासीं मुल्क के अहम सियासी मामलन ते। अॼु पाकिस्तान जे DGI-SPR मेजर गफ़ूर साहब जो बयान साम्हूं आयो आहे, जंहिंमें चयो वियो आहे त भारती जेको जासूस कुलभूषण यादव जेको 3 मार्च 2016 ते बलोचिस्तान मां गिरफ़्तार कयो वियो हो, उनखे पाकिस्तान जी फ़ौजी अदालतुनि फांसी जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। उन ते जेको आहे पाकिस्तान जे आर्मी चीफ भी उनजी तौसीक़ करे छॾी आहे। इन सूरत हाल ते गुफ़्तगू कयूं था। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि मुल्क जा नामियारा दानिश्वर सीनियर तजज़ियेनगार जनाब इम्तियाज़ आलम साहब। अचो त उन सां गुफ़्तगू कयूं। इम्तियाज़ साहब सलाम अलैकुम। जी वालेकुम सलाम। इम्तियाज़ आलम साहब, ये जो आज सूरत हाल बनी है, कुलभूषण यादव को जो फांसी का फैसला सुनाया गया है, आप क्या समझते हैं, इसके क्या इम्पैक्ट देख रहे हैं? देखिए, जो हमें मालूम हुआ है कि जिस तरह के उसके खिलाफ इल्जामात थे संगीन नौयत के, पाकिस्तान में दहशतगर्दी कराने के, गड़बड़ कराने के, मारा मारी के, लोग उसमें मारे गए, बहुत सारे नेटवर्क बनाया, सारा उसने पैसा दिया, असला दिया, वगैरह वगैरह, ये सारे इल्जामात थे उस पर, और उसकी सजा दी। और जाहिर है कि जिस तरह के इल्जामात हैं तो उसकी तो यही सजा है जो उसे दी गई है। अब इस पर जाहिर है कि ये तो हमारा मौक़िफ़ हो गया, जाहिर है कि इस पर हिंदुस्तान का अपना मौक़िफ़ है जो दूसरी राय ले रहे हैं। तो लिहाजा ये है कि ये पहला केस होगा जिसमें किसी हमारे ख्याल में जो हाजिर सर्विस एक रॉ का एजेंट था, उसे पकड़ा गया और उसे फांसी की सजा सुनाई गई, और उस पर अब देखते हैं कब अमल दरामद होगा, भेजी गई, तो फिर ये पहला वाक़या ऐसा होगा। अच्छा, हिंदुस्तान ने पाकिस्तान के अपना वहाँ पे हाई कमीशन को बुला के अपना एहतजाज रिकॉर्ड कराया है। आपके ख्याल में हिंदुस्तान का ये जो रद्द अमल है, ये किसी तरह जस्टिफाइड हो सकता है कि एक आदमी जो अपना एक मुल्क की सॉइल पे इलीगल उसकी प्रेजेंस के तौर पर पकड़ा गया, उसको अब किस तरह जस्टिफाई करेंगे वो? देखिए, जाहिर है कि हिंदुस्तान ने तो उसे ओन किया है और कहा ये है हिंदुस्तान की सरकारी जो पोजीशन है वो जायज़ है नाजायज़ है, ये अलग बात है कि, लेकिन उन्होंने कहा कि ये तो एक कारोबार कर रहा था, उसे पकड़ लिया और ये सारा केस का ड्रामा बना लिया है, और ये प्री मैडिटेटेड मर्डर है, ये निशाशुदा कत्ल है। तो उन्होंने बड़ी सख्त पोजीशन दी है, और हमारे वहाँ पे जो हाई कमिश्नर हैं उन्होंने कहा है कि पहले दहशतगर्दी कराते हो फिर एहतजाज करते हो, तो ये जवाब दिया है। ये पाकिस्तान का मौक़िफ़ भी आ गया है, भारत का मौक़िफ़ भी आ गया है, और जाहिर है कि अब ये जो पाकिस्तान भारत के दरमियान जो टेंशन है, तनाव है, ये और बढ़ेगा इससे, और जाहिर है भारत पाकिस्तान के इस मौक़िफ़ से और इस फैसले से बड़ा नाखुश रहता है। अच्छा, क्या समझते हैं कि कुछ दिन पहले अपना आपसे भी बात हो रही थी, अपना निकी हेली ने बयान दिया था ट्रंप के हवाले से कि वो पाकिस्तान हिंदुस्तान के जो अपना तनाज़ा है जो उसको अपना ठंडा करने के लिए अपना रोल अदा करेंगे। आपके ख्याल में आज का जो फैसला है वो उस जो आलमी अपना कंसर्न है पाक इंडिया रिलेशंस के हवाले से, उसको किस तरह वो अपना एड्रेस करेगा? मैं कुछ नहीं कह सकता, अभी तक तो मैंने कोई रद्द अमल देखा नहीं है। तो भारतीय वजारत खारजा का रद्द अमल आया है और हमारे हाई कमिश्नर ने जो जवाब दिया है मुझे तो फिर उसका इल्म है। ऑस्ट्रेलिया के वजीर आजम अभी इस वक्त भारत का दौरा कर रहे हैं, देखते हैं कि अगर उनके आप बातचीत में कुछ बात सामने आई तो देखेंगे, लेकिन फिलहाल तो मुझे मालूम नहीं है। लेकिन मुझे लगता ही है कि पाकिस्तान भारत में अभी बातचीत के इम्कान जो है और कम हो गए हैं। अच्छा, भारत का रद्द अमल सफारती सतह पे ही होगा या आप समझते हैं कि वो क्या रद्द अमल कर सकता है इस हवाले से? मुझे क्या पता है कि भारत का रद्द अमल क्या होगा, लेकिन मैं कह रहा हूँ कि फिजा इससे खराब होगी। पाकिस्तान का अपना मौक़िफ़ है कि इसके मुल्क पाकिस्तान के अंदर वो शख्स आके ये गड़बड़ कर रहा था, दहशतगर्दी कर रहा था, नेटवर्क बना रहा था, सबवर्जन कर रहा था, बलूचिस्तान और कराची में बड़ा एक्टिव था, वगैरह वगैरह। उसके साथी भी पकड़े गए, लोग भी पकड़े। जाहिर है पाकिस्तान तो जल्दी बख्शे, पाकिस्तान में कैसे बख्श सकता है?
जब हाथ लग गया तो इससे अच्छा हमारी इंटेलिजेंस की और हमारी अफवाज की इससे बेहतर कार्रवाई क्या होगी कि उन्होंने दुश्मन के इतने बड़े एजेंट को पकड़ लिया। जाहिर है इसे वो कोई फूलों का हार तो नहीं करेंगे, उसकी करेंगे, उसको मंजाई भी करेंगे और उसे जो मुमकिन होगा सजा भी देंगे जो उन्होंने दे दी है। यही सलूक कर सकते हैं और क्या करेंगे वो। लेकिन एक आदमी तो पकड़ा गया था लाहौर के अंदर भी, जिसको ब्रॉड डे लाइट में उसने 2 मर्डर किए थे, फिर उसको अपना छोड़ दिया गया था, याद है आपको शायद? किसे छोड़ दिया गया था? एक अपना अमेरिकन एजेंट पकड़ा गया था लाहौर के अंदर, जो अपना कवर के अंदर आया था यहाँ पे। अमेरिका देखो उसमें और हमारे में, अमेरिका में और भारत में फर्क है। भारत और पाकिस्तान हम अजली दुश्मन हैं और अजली दुश्मनों में ये उस तरह की मिसाल आपको देना जो है वो गैर मुतल्लिक सा रखता है। बड़ी मेहरबानी इम्तियाज आलम। अमेरिका तुम्हारा आका रहा है ना, तो हम अच्छा। आका को और एक जो हमारी चल रहा है एक खत्ते में हमारी एक झगड़ा है अजली और अब्दी दुश्मन के साथ, तो उसमें फिर हम क्या और क्या करेंगे? वो तो नहीं कर सकते जो हमने अमरीकी एजेंट के साथ किया लाहौर में। सही है, बड़ी मेहरबानी इम्तियाज आलम साहब, आपने हमारे साथ बातचीत की। नाज़रीन, इम्तियाज आलम साहब मुल्क जा सीनियर सहाफ़ी नाबर तजरगार गॾु गुफ्तगू तां ॿुधी। यकीनी तौर ते हीउ जेको अॼोको फ़ैसिलो आहे उन फ़ैसिले जा ॿई जेके पासा इम्तियाज़ आलम साहब ॿुधाया उहे ॾाढा इम्पोर्टेंट आहिनि। हिकिड़ो त पाकिस्तान जे हदुनि जे अंदरि हिकिड़ो भारतीय हमरा जेको आहे उहो पकड़ियो वियो ऐं हुन उहो पंहिंजो जेको एतिराफ़ी उनजो बयानु आहे उहो पाकिस्तान जे पंहिंजो मीडिया जे अंदरि न सिर्फ़ु हलियो, पर उहो पूरी दुनिया जेको आहे उनखे सोशल मीडिया ते ॾिठो, जंहिंमें हुन एतिराफ़ कयो, पंहिंजो पूरी बायोडेटा ॾिनी त हुन 80s में जेको आहे इहा जॉइन कई, पंहिंजो उनखां पोइ नेवी में हू ऑफिसर थियो, उनखां पोइ कीअं हू इंटेलिजेंस लाइ कमु करणु शुरू कयो ऐं चाबहार में हुन पंहिंजो हेड ऑफ पंहिंजो अॾो मुक़ररु कयो ऐं उतां खां पोइ बलोचिस्तान ऐं कराची जे अंदरि हू ऑपरेट कंदो हो ऐं ईअं 3 मार्च 2016 ते हू गिरफ़्तार थियो। माशखेल जेको बलोचिस्तान वारो इलाइक़ो आहे उतां जेको आहे पंहिंजो हू गिरफ़्तार थियो। तंहिंजे करे उहो जेको एतिराफ़ी हुनजो बयानु आहे उनखां पोइ जेको पाकिस्तान जे लाइ यकीनी तौर ते जेको हिकिड़ो इहो ई ऑप्शन हुयो त हिकिड़ो जेको भारतीय एजेंट जेको पाकिस्तान जे अंदरि अची ऐं उनखां पोइ जेको आहे इन तरह जूं एक्टिविटीज़ में मुलविस हुयो, जंहिंजो हुन एतिराफ़ कयो त कराची जे अंदरि बि गड़बड़ कराइण जे हवाले सां ऐं बलोचिस्तान जे अंदरि बि हुन जेको आहे पंहिंजो एक्टिविटीज़ कयूं। हाणे उनखे पाकिस्तान जी रियासत को बि मुल्क जेको हुजे उहो पंहिंजे मुल्क जे ख़िलाफ़ु दुश्मन मुल्क जे कंहिं बि एजेंट खे ऐं पंहिंजो जासूसी एजेंट खे जेको आहे उहो कंहिं बि तरह जे करे पंहिंजे सरज़मीन ते पकिड़े थो त पोइ उनजी सज़ा यकीनी तौर ते उहा काफ़ी ख़ौफ़नाक हुजे थी। ॿिए तरफ़ असां ॾिसूं था त जेको जंहिं कंसर्न जो इज़हार कयो इम्तियाज़ आलम साहब पाक हिंदुस्तान लाॻापनि जे हवाले सां, पाकिस्तान ऐं हिंदुस्तान जे लाॻापनि जे हवाले सां यकीनी तौर ते उनजो इम्पैक्ट पवंदो। भारत तोड़े जो इन ॻाल्हि खे क़बूल कयो आहे त उहो हिंदुस्तानी शहरी आहे। साॻिए वक़्तु इहो बि चयो त हिंदुस्तान जो नेवी ऑफिसर आहे, पर पुराणो नेवी ऑफिसर आहे, हाणे रिटायर आहे, हू पंहिंजो चाबहार में पंहिंजो कारोबार पियो करे, इन तरह जी ॻाल्हि उन्हनि कई आहे। पर इहा ॻाल्हि सॼी दुनिया सम्झे थी त जेके इन तरह जा एजेंट हुजनि था उहे को डायरेक्ट जेको आहे पंहिंजो पाण खे कार्ड खणी पंहिंजो पाण खे एजेंट ज़ाहिर न कंदा आहिनि, पर इन तरह जे कवर जे हेठि हूंदा आहिनि। तंहिंजे करे हिंदुस्तान जो इहो मौक़िफ़ जेको आहे कंहिं बि तरह जस्टिफाइड न आहे। हिंदुस्तान उन पंहिंजे जीअं पाण ॻाल्हि ॿोल पिया कईसीं हुनजे अमरीकी पंहिंजो जेको हमरा जेको हिंदुस्तान पंहिंजो लाहौर जे अंदरि जेको पकड़ियो वियो, जंहिं ॿ क़तल कया हुआ, उनखां पोइ जेको आहे उन क़तल जे बावजूदि बि उनखे जेको आहे अमरीका जी हुकूमत नेगोसिएशन्स करे उनखे जेको आहे कंहिं न कंहिं तरह सां आज़ादु कराए वई हुई। पर बहरहाल हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जे लाॻापनि ते हिन ॻाल्हि जा गहरा इम्पैक्ट पवंदा ऐं जेको अॼुकल्ह जेका उहे बि सूरत हाल जेका छिकताण जो शिकार आहे ऐं उन छिकताण जा केतिरा ई सबब आहिनि। हिकिड़ो सबबु जेको आहे मोदी जी सरकार आहे जेका पंहिंजे पर में पूरे बर सग़ीर जे अंदरि जेको आहे हिकिड़ी नफ़रत जी जेका आहे पंहिंजो ॿारनि में मसरूफ़ आहे। मोदी जी सरकार जिते पाकिस्तान जे बारे में या ॿियनि जेको आहे मुल्क जे बारे में जेको कुझु करे थी पई, चीन जे बारे में, पर ख़ुदि हिंदुस्तान जो मुआशिरो जेको आहे उनखे जंहिं तरह सां हुननि ॾंगियो आहे ऐं उनजे अंदरि जहिड़े क़िस्म जी जेका हुन सूरत हाल पैदा कई आहे उहा काफ़ी ख़ौफ़नाक आहे, जिते न सिर्फ़ु मुस्लमाननि खे, ईसाइनि खे, सिखनि खे प्रॉब्लम्स आहिनि, पर उते ख़ुदि नंढी ज़ात जा जेके हिंदू आहिनि
उन्हनि जे लाइ बि हिकिड़ो वॾो प्रॉब्लम थी वियो आहे मोदी जे अचण खां पोइ। ऐं उन तरह जा केतिरा ई वाक़िया थिया। तव्हां ॾिठो त गुज़िरियल भेरे हिंदुस्तान जे अंदरि हिकिड़ो सख़्तु रद्दमल आयो मोदी जे अचण खां पोइ, जेको इहा हिंदुत्वा जी जेका आहे शावनिस्ट हिंदू जेको आहे पंहिंजो जेका सोच जी जेका सपोर्ट आहे उन जे करे जेको आहे हमला थियणु शुरू थिया नंढी ज़ात जे हिंदुनि ते, मुस्लमाननि ते, सिखनि ते, ईसाइनि ते, जंहिंखां पोइ हिंदुस्तान जी जेका आहे सिविल सोसाइटी, हिंदुस्तान जी इंटेलिजेंशिया, हिंदुस्तान जे साइंसदाननि, अदीबनि, दानिश्वरनि जेको आहे उनजे ख़िलाफ़ु एहतजाज कयो ऐं सरकारी जेके एज़ाज़ात हुआ उहे वापसि करणु शुरू कया। उनमें न सिर्फ़ु ही पहिरियों दफ़ो हुयो त इन तरह जे पंहिंजो एहतजाजनि में हू त अदीबनि ऐं दानिश्वरनि जो रोल नज़र ईंदो आहे, पर हिन भेरे हिंदुस्तान जे साइंसदाननि जेको आहे उन्हनि बि पंहिंजो हुन सॼी मामले ते पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कंदे पंहिंजा सरकारी एज़ाज़ ऐं लक़ब जेके आहिनि ऐं एवॉर्ड्स जेके आहिनि उहे वापसि करणु शुरू कया। तंहिंखां पोइ उहो जेको मामिलो हुयो उनमें ठापुर आई, पर मुस्लमाननि जे ख़िलाफ़ु जेका आहे उहा जेका लहर आहे हिंदू नफ़रत जी, उहा जेका BJP ऐं इन तरह जूं ॿियूं जेके आहिनि पंहिंजो पंहिंजो जेको हिंदू महासभाई तंज़ीमूं आहिनि उन्हनि जे पारां जेको आहे उहा नफ़रत जो जेको बाज़ारु आहे उहो अॼु बि गरम आहे। ऐं नतीजे तौर ते जॾहिं मोदी जी सरकार इन तरह जो एनवायरमेंट क़ाइमु कंदी ऐं पाकिस्तान जे अंदरि कुलभूषण यादव जहिड़ा एजेंट मोकिलींदी त पोइ उन्हनि खे सज़ा ॾियणु पाकिस्तान जो बि हक़ु आहे। तंहिं करे हीअ जेका मंज़रनामो पैदा थियो आहे उन मंज़रनामे जो जिते अॼु जेको हिंदुस्तान मौक़िफ़ इख़्तियार करे थो पियो, पर बहरहाल हिंदुस्तान खे इहा ॻाल्हि यादि रखणु घुरिजे ऐं पाकिस्तान इन ॻाल्हि जी जो इज़हार केतिरा ई भेरा कंदो रहियो आहे। असांखे यादि आहे हिन प्रोग्राम में पाण केतिरा ई भेरा उन जी ॻाल्हि जो ज़िक्र करे चुका आहियूं त इहा जेका ॻाल्हि आहे त हिंदुस्तान भारत जेको आहे अफ़गानिस्तान में वेही पाकिस्तान जे अंदरि जेको आहे ख़ासि तरह बलोचिस्तान जे अंदरि जेको आहे मुदाख़लत करे पियो, इहा ॻाल्हि कंहिं ज़माने में पाकिस्तान जो अॻूणो वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गिलानी शर्मुल शेख में, मिस्र जे शहर शर्मुल शेख में जॾहिं गॾियो हुयो हिंदुस्तान जे वज़ीर आज़म मनमोहन सां ऐं जॉइंट डिक्लेरेशन जेको जारी कयो वियो हो शर्मुल शेख में मनमोहन पंहिंजो गिलानी मुलाक़ात जो, उनमें वाज़े नमूने सां इहो लिखियो वियो हुयो त हिंदुस्तान जेका आहे उहा बलोचिस्तान जे अंदरि मुदाख़लत जेका करे पियो उन ते पाकिस्तान खे ॻणती आहे। पर उन सां गॾोगॾु इहो चयो वियो हो त पाकिस्तान ऐं हिंदुस्तान हिन ख़िते में अमन जे क़याम जे लाइ दहशतगर्दी खे अलहदा ॾिसंदा, जॾहिं त ॿिन्ही मुल्कनि जा जेके बायोलेटरल टॉक्स आहिनि, ॿितरफ़ा जेके ॻाल्हियूं आहिनि उन्हनि खे जारी रखंदा। पर जॾहिं मनमोहन सिंह साहिबु जेको आहे उहो पहुतो हुयो पंहिंजे मुल्क में, उते इहा ई साॻी BJP हुई जंहिं लोकसभा यानी हिंदुस्तान जे पंहिंजो लोअर हाउस जे अंदरि वॾो गोड़ कयो हुयो, जंहिंखां पोइ जेको आहे मनमोहन सिंह साहिबु जेको आहे उहा पंहिंजी उन पोज़ीशन तां विथड्रॉ थी वियो हुयो। हिंदुस्तान जे अंदरि इहा जेका एंटी पाकिस्तान जेका सोच आहे उहा यकीनी तौर ते उते एग्ज़िस्ट करे थी ऐं मोदी जे अचण खां पोइ उनमें वधीक जेका स्ट्रेंथ मिली आहे, उन सॼी सोच खे उनखे ताक़त मिली आहे ऐं मोदी सरकार इन तरह जे हरबनि ते न सिर्फ़ु जेको आहे पंहिंजो पाण खे लिकाए थी, पर तव्हांखे यादि हूंदो त मोदी जॾहिं बांग्लादेश वियो ऐं उते हुन बाक़ाइदा हिकिड़ो पहिरियों दफ़ो हिंदुस्तान जे कंहिं इलेक्टेड जेको आहे पंहिंजो रिप्रेज़ेंटेटिव इहो क़बूलु कयो त पाकिस्तान जे मथां जेको 71 वारो सान्य हुयो, जंहिंमें बांग्लादेश पाकिस्तान जो जेको हिसो हुयो ऐं ईस्ट पाकिस्तान जे तौर ते पाकिस्तान जो हिसो रहियो, उहो जुदा थी बांग्लादेश जी हुन सूरत इख़्तियार कई ऐं उन वक़्तु जेको हिंदुस्तानी फ़ौज जो किरदारु हुयो ऐं मोदी उहो ऐलान कयो त हिंदुस्तान जी फ़ौज पाकिस्तान जे मथां हमिलो करे पाकिस्तान खे बाद करण में पंहिंजो किरदारु अदा कयो हो। इहा ॻाल्हि मोदी जी जेका आहे उहो एतिराफ़ी बयान ई काफ़ी आहे जंहिं ते सॼी दुनिया खे पंहिंजो को रोल अदा करणु घुरिजे आहे ऐं दुनिया खे उन मामले जो इनिशिएटिव वठणु घुरिजे आहे, पर बदकिस्मती सां उन मामले ते को ख़ासि इनिशिएटिव न दुनिया वरितो, न ई उन वक़्त जी पाकिस्तानी सरकार उन ते को एहतजाज कयो ऐं को डिप्लोमेसी जे हवाले सां को वॾी कैंपेन हलाई। त मोदी जॾहिं हाणे पाण इतराफ़ करे चुको आहे त हिंदुस्तान खे उन सॼी कार्रवाई जे हवाले सां हिकिड़े एग्रेसर हिकिड़े मुल्क जी हैसियत में उनखे जेको आहे ॾिठो वञे ऐं पाकिस्तान जो मुख़ालिफ़ हिकिड़ो दुश्मन मुल्क जे तौर ते ॾिठो वञे, पर बहरहाल उहो कोन थियो। पाकिस्तान डोज़ियर्स ॾियण जी ॻाल्हि कई हुई, पाकिस्तान उन हवाले सां हिंदुस्तान खे जी पाकिस्तान जे अंदरि जेका मुदाख़लत आहे उनजे डोज़ियर्स जे बारे में पाकिस्तान जे पारां काफ़ी ॻाल्हियूं थियूं हुयूं ऐं उहे डोज़ियर्स किथे किथे ॾिना विया, चयो वियो त गॾियल क़ौमुनि जे अहम मुल्कनि खे उहे ॾिना विया आहिनि। उनजो छा थियो, उनजी परसुएशन कान थी सघी ऐं उहो मामिलो ॼण चओ त हिकिड़े हवाले सां सर्द खाने में हलियो वियो। उन हवाले सां ताज़ो जेका डेवलपमेंट थी उहा गॾियल क़ौमुनि जे अंदरि अमेरिका जी जेका सफ़ीर आहे निकी हेली, उनजो चवणु इहो हुयो त पाकिस्तान
ऐं हिंदुस्तान जे विच में जेका ख़राबु तालुकात आहिनि उनमें ते हुननि खे ॻणती आहे। अमेरिका जी मौजूदा जेका ट्रंप सरकार आहे उनखे ॻणती आहे। हुनजो इहो चवणु हुयो त उहा उन छिकताण खे पाकिस्तान ऐं हिंदुस्तान जी छिकताण खे घटाइण लाइ जेको गॾियल क़ौमुनि जा जेके अहम मुल्क आहिनि सलामती कौंसिल जा उन्हनि जो रोल बि ॾिसे थी पई त उहे को रोल अदा कराइनि। उन लाइ अमेरिका कोशिशूं वठे ऐं हुन चयो त प्रेसिडेंट ट्रंप बि उन हवाले सां पंहिंजो ज़ाती किरदारु अदा करे सघे थो। उहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि अॼोकी हिन फ़ैसिले खां पोइ छा रोल अदा कंदियूं ऐं उनजे बारे में इम्तियाज़ आलम साहब जो बि चवणु इहो हुयो त फ़िलहालु उनजे बारे में कुझु चई नथो सघिजे। फ़िलहालु वठूं था वक़फ़ो नाज़रीन। वक़फ़े खां पोइ मोटी अची हिन सॼे मंज़रनामे ते ऐं मुल्क जे ॿियनि इश्यूज़ ते गुफ़्तगू कंदासूं। असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। जो प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। गुफ़्तगू कयूं था मुल्क जे सियासी मंज़रनामे ते ऐं सिंध जे इशूज़ ते फोकस कयूं था। सिंध में अॼुकल्ह हिकिड़ी नई फिनोमिना जेका आहे उहा ॾिसण में अचे थी। पाकिस्तान पीपुल्स पार्टी हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे उहो परेशानी खे मुंहुं ॾेई रही आहे ऐं परेशानी जो सबबु जेको आहे हिकु दफ़ो ॿीहर वरी उहे माण्हू ऐं उन्हनि जो गुम थी वञणु आहे जेके आसिफ अली ज़रदारी साहिब जे वेझो सम्झा था वञनि। छाकाणि त अॻे असांखे यादि अचे थो त हिकिड़े दौर में पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे शरीक चेयरमैन अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सख़्तु बयानु ॾिनो हुयो जंहिंमें हुन चयो त हम ईंट से ईंट बजा देंगे। उहो जेको बयानु हुन ॾिनो हुयो उनजो हिकिड़ो सबबु हुयो, उनजो पस मंज़र इहो हुयो त उन वक़्तु उज़ैर बलोच साहिबु गिरफ़्तार थी चुको हुयो। मंज़ूर काका जी गिरफ़्तारी लाइ बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी ते छापा लॻी रहिया हुआ। उतां साम्हूं उतां रिकॉर्ड खयो पियो वियो। उनखां अलावा जेको आहे फिशरीज़ जे अंदरि छापा पिया लॻा ऐं निसार मोराई साहिब जी गिरफ़्तारी जे लाइ जेको आहे एफर्ट्स पिया थिया। उनमें बि उहो थियो। उनखां पोइ साकिब सुमरो साहिब जेको अचानक जेको असांखे लॻो त उतां गुम थी वियो हुयो। उनखां अलावा जेको आहे पंहिंजो मोहम्मद अली शेख साहिबु जेको आहे उहो जेको आहे उन जे बारे में बि इहे इतला हुया त उनखे खंभे खॼी वियो हुयो ऐं डॉक्टर आसिम गिरफ़्तार थी चुको हो। शर्जील मेमन साहिबु जेको आहे उहो निकिरी विया हुया। इहो सॼो जेको पस मंज़र हुयो उन पस मंज़र में ज़रदारी साहिबु जेको आहे एग्रेसिवली आयो हुयो ऐं हुन सख़्तु बयानु ॾिनो हुयो ऐं उन बयान खां पोइ ज़रदारी साहिबु पाण ऐं पंहिंजी उनजी भेण पंहिंजो फरियाल टालपुर साहिबा ऐं अवैस मुज़फ़र साहिबु जेके आहिनि इहे सभु ॿाहिरि हलिया विया हुआ। उहो जेको मंज़रनामो हुयो उनखां पोइ बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु आहिस्ता आहिस्ता एक्टिविटी शुरू कई, नेगोसिएशन्स थिया। उन वक़्तु जेको आहे पंहिंजो कराची जे अंदरि जेका अस्करी इदारनि जी जेका क़यादत हुई जंहिंमें मेजर बिलाल अकबर DG रेंजर्स हुयो ऐं उनखां अलावा नवीद मुख़्तार साहिबु जेको आहे जेको हिन वक़्तु ISI जो चीफ आहे उन वक़्तु जेको आहे उहो कोर कमांडर कराची हुयो। उन सां जेको बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु मुलाक़ातूं कयूं ऐं कैमली शाह साहिबु उन वक़्तु वॾो वज़ीर हुयो। पोइ इहे नेगोसिएशन्स थींदा थींदा मामला जेके आहिनि थोरो अॻभरा थिया जंहिंखां पोइ उहो मामिलो ठीकु थियो या न थियो। पर जेसिताईं राहिल शरीफ़ साहिबु वेठो हुयो तेसिताईं न ज़रदारी साहिबु वापसि आयो न को उन मामलनि में अॻभराई थी। राहिल शरीफ़ साहिब जे वञण खां पोइ ज़रदारी साहिबु पाण बि वापसि आयो ऐं आहिस्ता आहिस्ता असां ॾिठो त उज़ैर पंहिंजो डॉक्टर आसिम जे मामले में बि पेशरफ़ थी। शर्जील मेमन साहिबु बि वापसि आयो। उनखां पोइ जेको काज़मी साहिबु आहे जेको उन्हनि जो वज़ीर हुयो उनखे बि छॾियो वियो। पर हिन वक़्तु जेको आहे अहिड़ी का सूरत हाल नज़र कान पई आई पीपुल्स पार्टी जे ऐं हुनजे विच में का बि अहिड़ी टग ऑफ वार नज़र कान पई आई। ज़रदारी साहिबु इंतिहाई कॉन्फिडेंट हुयो पर हिकिड़ो जेको हुयो मामिलो उहो इहो हुयो त ज़रदारी साहिबु पंहिंजो फ़ौजी अदालतनि जे मामले ते हिकिड़ो स्टांस वरितो हुयो ऐं हिकिड़े हवाले सां इहो सम्झो पियो वियो तजिया इहे पिया थिया ॼण चयो त उन मामले में रुकावट विझण जी कोशिशि कई हुई। पोइ हुन जा मुतालबा हुआ त हिनखे हीअं कजे हीअं कजे। उहो बहरहाल फ़ौजी अदालतनि वारो मामिलो त हल थी वियो पर उनखां पोइ इहो नज़र आयो त इस्लामाबाद मां पंहिंजो नवाब लिगारी ऐं अशफ़ाक़ लिगारी खे खंभे खयो वियो ऐं उन जे बारे में वारसनि जो चवणु इहो आहे त उहे गुम आहिनि ऐं हाणे 2-3 ॾींहंनि खां वठी ॼामशरे मां जेको आहे गाॾी नज़र हथ आई आहे ग़ुलाम क़ादिर मरी साहिब जी ऐं उहो बि पीपुल्स पार्टी जो अॻुवान ज़रदारी साहिब जो वेझो सम्झो वञो। त इहे उहे माण्हू आहिनि जंहिंजे बारे में इहे इन तरह जा स्पेकुलेशन्स आहिनि त ज़रदारी साहिब जो वेझो हुआ पर पीपुल्स पार्टी उन ते सख़्तु रद्दमल ॾेखारियो आहे। पीपुल्स पार्टी जे पारां सैद ख़ुर्शीद शाह साहिब बि इहो चयो त 24 कलाकनि में पेश करण जो जेको आहे कानून में आहे ज़िक्र जंहिंजे करे
जेकॾहिं माण्हू खयां बि विया आहिनि त उहे 24 कलाकनि जे अंदरि पेश थियणु घुरिजनि। निसार खोड़े साहब बि इन क़िस्म जो बयानु ॾिनो आहे त 24 कलाकनि में पेश कयो वञे, पर हिकु तरफ़ असांखे नज़र अचे थो त पीपल्स पार्टी इन सॼी ॻाल्हि खे जेको आहे चौधरी निसार जे मथां विझणु चाहे थी। चौधरी निसार जे ख़िलाफ़ हू पंहिंजो चवनि था त चौधरी निसार जेको आहे उहो खणायो आहे या उनजी पंहिंजो इंटीरियर मिनिस्ट्री जे अंडर में जेके कमु कंदड़ इदारा आहिनि जंहिंमें FIA नेब ऐं इन तरह जा जेके इदारा आहिनि उन जे बारे में चयो पियो वञे त उहे जेको आहे पंहिंजो इन्हनि माण्हुनि खे खणी सघनि था। जॾहिं ऑफ द रिकॉर्ड जॾहिं ॻाल्हाइजो थो त उन वक़्तु जेको आहे पीपल्स पार्टी जे हल्कनि जा तोड़े इन्हनि खयल जेके माण्हुनि जा जेके ब्लड रिलेटिव्स आहिनि, जेके मिट माइट आहिनि, उहे इहो चवनि था त उन जे पुठियां अस्करी इदारनि जो को रोल थी सघे थो। छा थींदो, इहे माण्हू काॾे विया ऐं उनजे छा न थियो, कानून ते अमल छो नथो थिए, ऐं हिकिड़ी सिटिंग गवर्नमेंट जेका आहे उहा जेका आहे उहा असांखे नज़र अचे थी पई। ऐं ज़रदारी साहब ऐं पीपल्स पार्टी जे अस्करी इदारनि जे विच में इहा जेका टग ऑफ वार आहे इहा असांखे उन वक़्तु बि नज़र आई जॾहिं ज़रदारी साहब पाण हिते लहण वारो हुयो त उन वक़्तु जेको हुनजे वेझो सम्झो वेंदड़ जेको हिकिड़ो हमराह आहे उनजा जेके पंहिंजो ऑफिसर्स जे मथां छापो हया विया हुआ ऐं उनजे बि हर कंहिं जेको तर्जुमेगारनि इहो पियो चइबो त ज़रदारी साहब ॾे हिकिड़ो मैसेज हुयो, पर ज़रदारी साहब हिते अचण खां पोइ जेका पॉलिटिक्स शुरू कई, जेका एक्टिविटी शुरू कई, उनखां पोइ लॻो ईअं न त को ज़रदारी साहब ऐं इदारनि जे विच में का छिकताण आहे। हिन वक़्तु इहा जेका छिकताण साम्हूं आई आहे, इहा छिकताण यकीनी तौर ते घणनि हवालनि सां इम्पॉर्टेंट आहे, छाकाणि त हिन वक़्तु हिकु तरफ़ जीअं कुलभूषण यादव जी ॻाल्हि था कयूं, उते जेको आहे पंहिंजो हिकिड़ी छिकताण वारी सूरत हाल आहे हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जे लाॻापनि में। उते जेकॾहिं पाकिस्तान जे इंटरनल सूरत हाल जे अंदरि इन तरह जी ॻाल्हियूं ईंदियूं ऐं पाकिस्तान जी हिकिड़ी लीडिंग पॉलिटिकल पार्टी इन तरह जूं ॻाल्हियूं कंदी त उनजा माण्हू पाकिस्तान में खॼी वञनि था, पर उन्हनि खे ॿुधायो बि नथो वञे त उहे छो खॼी विया ऐं छाजे करे खॼी विया ऐं 24 कलाकनि जो जेको कानून पास थियो आहे उन ते अमल नथो थिए। ॿिए तरफ़ जेको आहे ख़ुदि इहा ॻाल्हि बि आहे त हिन वक़्तु जेकॾहिं इहे माण्हू खॼनि था त उन मां आउटकम छा थींदो, आउटकम छा थी सघे थो। ज़रदारी साहब जे ख़िलाफ़ु हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे छा घेरो तंग थियणु शुरू थियो आहे, पीपल्स पार्टी खे हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे उनजे ख़िलाफ़ु घेरो तंग थिए पियो, छा हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे पाकिस्तान जे इदारनि जे विच में ऐं ज़रदारी साहब जे विच में ऐं पीपल्स पार्टी जे विच में हिकिड़ी टकराव वारी सूरत हाल थींदी ऐं उन टकराव वारी सूरत हाल में पीपल्स पार्टी कहिड़े तरफ़ ईंदी, या इहा जेका आहे मामिलो जीअं पीपल्स पार्टी उनखे जीअं डायरेक्शन ॾियणु चाहे थी, वाक़िअतनि चौधरी निसार जो मामिलो आहे ऐं चौधरी निसार जेकॾहिं उहो अहिड़े क़िस्म जा कमु करे थो पियो त छा उनमें नवाज़ शरीफ़ साहब जी कंसेंट आहे या न आहे, छाकाणि त पीपल्स पार्टी जॾहिं बि ॻाल्हाए थी उहा पाकिस्तान जे वज़ीर आज़म खे कुझु नथी चए, उहा सिधो संओं चौधरी निसार जो नालो खणी उनजे हवाले सां करे थी पई। इहा हिकिड़ी इम्पॉर्टेंट डेवलपमेंट आहे सिंध जे अंदरि जिते इहो नज़र पियो आयो, ऐलान थियणु शुरू थिया हुआ ऐं ज़रदारी साहब 4 अप्रैल ते इहो ऐलान बि कयो हो त हू जेको आहे हाणे अची वेठो आहे। जेकॾहिं हू कुझु ॾींहं लाहौर में रहियो आहे त घणनि जी निंड फिटी वियूं, पर हाणे हू वेंदो लाहौर ऐं पंजाब जे डिवीज़नल ऐं डिस्ट्रिक्ट हेडक्वाटर जे अंदरि जलसा कंदो। उनखां पोइ जेको आहे हुनजो चवणु इहो हो त हू ईंदड़ जेका हुकूमत आहे उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी जी ठाराईंदो। हाणे उहा पीपल्स पार्टी जी हुकूमत ठही सघे थी या नथी ठही सघे, उनजा केतिरा पासा थी सघनि था, उन ते ॻाल्हाइण लाइ काफ़ी मवाद आहे, काफ़ी आर्ग्यूमेंट आहिनि, छाकाणि ज़रदारी साहब जेकॾहिं इन तरह जी उते एफर्ट वठंदो उनजा 2 ई ऑप्शन थी सघनि था। हिकिड़ो त वोट बैंक, पॉपुलर वोट बैंक जेको पीपल्स पार्टी जो उते रहियो आहे, उहो जेको बेनज़ीर भुट्टो साहिब जी खे अंदरि जेका हिकिड़ी ताक़त हुई त उहो पूरे पाकिस्तान जे अंदरि पीपल्स पार्टी जो रिवायती ट्रेडिशनल पॉपुलर वोट बैंक आहे। बेनज़ीर भुट्टो साहिबा जॾहिं कैंपेनिंग कंदी हुई, जॾहिं जलसा जलूस कंदी हुई त पीपल्स पार्टी जो उहो जेको आहे जेको ट्रेडिशनल जेको जियालो आहे, जेको कारकुन हुयो उहो ऐं उनजा जेके हमदर्द हुआ पीपल्स पार्टी जा ऐं वोटर जेके हुआ पीपल्स पार्टी जा, उहे बिल्कुलु बेनज़ीर भुट्टो जी शख़्सियत में उन्हनि जो एतमाद हुयो ऐं उहे निकिरी पवंदा हुआ। पर बदकिस्मती सां गुज़िरियल 9 सालनि खां वठी जेको ॾिसण में अचे पियो, शायदि पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अंदरि ख़ासि तरह ज़रदारी साहब जी सूरत में नज़र नथो अचे त उहो उन तरह जे पॉपुलर वोट बैंक खे पंहिंजो हिकु दफ़ो ॿीहर गॾु करे सघंदो, उनखे वरी वापसि खणी ईंदो ऐं उनजे बुनियाद ते का पॉपुलर पंहिंजो हिकिड़ी वेव क्रिएट कंदो पंजाब जे अंदरि। इन तरह जी बि का ॻाल्हि नज़र कान थी अचे। ॿियो जेको फार्मूला जेको थी सघे थो उहो जेको पाकिस्तान जे अंदरि हमेशह एडॉप्ट थींदो रहियो आहे, इलेक्टेबल्स खे पाण सां मिलाइण जो फार्मूला, इलेक्टेबल्स खे मिलाइण जो फार्मूला हिते बि इस्तेमालु थिए पियो। जीअं ताज़ो PTI जे पारां नून लीग पंहिंजो PTI पारां लियाकत जतोई साहब खे पार्टी में शमूलियत जो ऐलान करायो वियो ऐं उनखां अलावा जेको आहे असांखे नज़र आयो त नवाज़ शरीफ़ साहब जे पारां बि इन तरह जो हिकिड़ो
हिकिड़ो कार्ड जे तौर ते हिकिड़ो इस्तेमालु कयो वियो त हाणे सिंध जे अंदरि ईंदो हो ऐं हू वियो हुते पंहिंजो ठटे वियो। उनखां पोइ हैदराबाद जे अंदरि आयो, हुन काफ़ी ऐलानात बि कया ऐं ईअं लॻो पए त नून लीग जे अॻुवाणनि इहो तासुर ॾिनो त हू हाणे मुसलसल नवाज़ शरीफ़ साहिबु सिंध में ईंदो ऐं इन तरह जा इलेक्टेबल्स जेके आहिनि उहे पाण सां मिलाईंदो। इहो फार्मूलो ज़रदारी साहिबु जेकॾहिं अडॉप्ट करणु चाहे पंजाब जे अंदरि त उनजी कामयाबी जा केतिरा इम्कान आहिनि, उन ते जेकॾहिं गौर कजे त उनजो बि को घणो पंहिंजो ख़ातिर ख़्वाह जेको आहे इम्कान नज़र नथो अचे, छाकाणि त उहो तॾहिं थी सघे थो जॾहिं ज़रदारी साहिब वटि ॿ ॻाल्हियूं हुजनि। हिकिड़ी ॻाल्हि उन वटि इहा हुजे त उहो इहो चई सघे त भई गारंटी ॾेई सघे त हुनखे वफ़ाक़ी हुकूमत मिलंदी। पर वफ़ाक़ी हुकूमत में बि हाणे माण्हुनि जो जेको आहे इलेक्टेबल्स जो एॾो इंट्रस्ट न आहे, छाकाणि त इलेक्टेबल्स चाहिनि था त हू 18वीं तरमीम खां पोइ जेके तरक़ियाती कमनि जे हवाले सां, जेको पैसे जी रेल पेल जे हवाले सां एडमिनिस्ट्रेटिवली जेके इख़्तियारात सूबनि जे अंदरि आया आहिनि, तंहिंजे करे हर माण्हू चाहे थो त उहो सूबाई हुकूमत जेका आहे उन सां गॾु हुजनि, छाकाणि त थाणे खां वठी कचहरी ताईं ऐं उनखां पोइ पटवारी खां वठी इन तरह जा जेके मामला आहिनि उहे समूरा मामला जेके आहिनि उहे ॾिसण जे लाइ उन्हनि खे सूबाई हुकूमत जी सपोर्ट खपे। तंहिंजे करे जेकॾहिं ज़रदारी साहिबु इन तरह जी का एक्टिविटी करे बि थो ऐं उते इलेक्टेबल्स जेकॾहिं हू टोड़ण लाइ हुन वटि इलेक्टेबल्स खे ॾियण लाइ छा हूंदो, छाकाणि त वफ़ाक़ी हुकूमत हिन वक़्तु जेका नवाज़ शरीफ़ जी आहे उहा जेकॾहिं ज़रदारी साहिबु चए बि थो त बाबा हू उहा खटे सघंदो, त उनजे लाइ बि हुनखे नंबर गेम जे अंदरि साबित करिणो पवंदो। ऐं नंबर गेम हिन वक़्तु जेका आहे उहा इहा आहे त पाकिस्तान जे 270 सीटुनि मां ज़रदारी साहिब जो असर रसूख़ जेको आहे उहो ॾेई वठी 40-42 सीटुनि ते आहे, जेको इंटीरियर सिंध वारो इलाइक़ो आहे। सिंध जूं जेके 4 डिवीज़नूं आहिनि, सखर डिवीज़न, लाड़काणो डिवीज़न, नवाबशाह डिवीज़न, हैदराबाद डिवीज़न ऐं मीरपुर ख़ासि 5 डिवीज़न ते आहे। कराची जे अंदरि बि लियारी ऐं मलीर खां अलावा ॿी का अहिड़ी न आहे जिते पंहिंजो एरिया न आहे जिते ज़रदारी साहिबु उहो करे सघे। तंहिंजे लाइ बाक़ी जेको 150 सीटूं आहिनि पंजाब जे अंदरि, उन्हनि 150 सीटुनि ते ज़रदारी साहिबु कीअं केॾो पंहिंजो तब्दीली आणे सघे थो, उन जे अंदरि केतिरा इलेक्टेबल्स पाण सां टोड़े सघे थो, छाकाणि त उते पॉपुलर वोट बैंक जे हवाले सां पहिरें नंबर ते जेको आहे नवाज़ शरीफ़ साहिब जी नून लीग आहे, त ॿिए नंबर ते PTI जे तहरीक इंसाफ़ जेको आहे इमरान ख़ान जी पार्टी सां आहे। अहिड़ी सूरत हाल में ज़रदारी साहिबु उन्हनि ॿिन्ही पार्टियुनि खे जे बजाए पाण खे हिकिड़े वाइबल ऑप्शन जे तौर ते कीअं इस्तेमालु कंदो, इहो हिकिड़ो वॾो सुवालु आहे। टियों जेको ऑप्शन थी सघे थो उहो जेको इहो आहे त पाकिस्तान जे इलेक्शन जे अंदरि इहा ॻाल्हि बि कंहिंखां लिकल न आहे त पाकिस्तान जे इलेक्शन जे अंदरि जीअं पंहिंजो हिकिड़ा मख़सूस इदारा जेके आहिनि उहे असरअंदाज़ थींदा रहंदा आहिनि। जंहिंजे हिन भेरे बि 13 जी इलेक्शन ते लॻो वियो त उहो RO जी इलेक्शन हुई, के चए पियो त जुडिशरी जी इलेक्शन हुई, के चइनि पिया जेको आहे पंहिंजो ही ॿिए तरह जी इलेक्शन हुई। ईअं पाकिस्तान जी हर इलेक्शन जे बारे में इहे स्पेकुलेशन्स थियनि थियूं त के इदारा हूंदा आहिनि जेके उन्हनि इलेक्शन्स खे डिज़ाइन कंदा आहिनि। PTI जे अॻुवाणनि त जनरल कियानी साहिब ते बि इल्ज़ाम हणी छॾियो थोरे जो पोइ जॾहिं प्रेशर आयो त उहे उन्हनि वापसि वरितो। पर अॻे जेको आहे 90 जे ॾहाके में इहा ॻाल्हि रिकॉर्ड ते आहे सुप्रीम कोर्ट में असगर ख़ान केस जे सिलसिले में, त हिकिड़ा इदारनि जेको आहे ग़ुलाम इसा ख़ान ऐं असलम परवेज़ पंहिंजो असलम बेग जे चवण ते उन वक़्त जी जेका असांजी जेका एजेंसियूं आहिनि पंहिंजो ISI जेको आहे उन किरदारु अदा कयो हो IJI ठाहिण में, उनमें जेको आहे पैसा ॾिना विया। इहो रिकॉर्ड जो हिसो आहे। जेकॾहिं इन तरह जी का मूव थिए थी ऐं ज़रदारी साहिब खे फैसिलिटेट कयो वञे थो त पोइ थी सघे थो। पर जेकॾहिं पाकिस्तान जे पंहिंजो इदारनि वटि ज़रदारी साहिब जे बारे में इन तरह जो को कॉर्नर आहे, को सॉफ्ट कॉर्नर आहे, त पोइ ही जेका मूव थिए पई इन जे पोयां केरु आहे। ज़रदारी साहिब खे सोड़ो करण जी जेका मूव आहे उनजे पुठियां नून लीग जी हुकूमत आहे या असांजे इदारनि जी का हू आहे, इहो हिकिड़ो बुनियादी सुवालु आहे। गुज़िरियल पंहिंजो 3 ॾींहंनि खां वठी पीपल्स पार्टी बि उन ते खुली नथी ॻाल्हाए ऐं ग़ुलाम क़ादिर मरी तोड़े लिगारी जेके आहिनि उन जा रिलेटिव्स बि उन ते नथा अचनि त इन जे पुठियां कहाणी कहिड़ी आहे। ज़रदारी साहिब बि ॻाल्हायो हुयो ग़ुलाम क़ादिर मरी जे रिलेटिव्स सां, उनजे ख़ानदान सां, उनखां अलावा वॾे वज़ीर सां बि उन्हनि जो राब्तो थियो, जॾहिं त पंहिंजो AD ख्वाजा साहिब सां बि उन्हनि जो राब्तो थियो ऐं टिनी इहो ॿुधायो त अञा ताईं को पतो न पइजी सघियो आहे ग़ुलाम क़ादिर मरी साहिब जो। इहो जेको फिनामिना सिंध जे अंदरि डेवलप थियो पियो इहो कहिड़ी तरफ़ ईंदो ऐं छा नतीजा ॾेई सघे थो। पंजाब जे अंदरि जेका ज़रदारी साहिबु चयो त हू नेक्स्ट हुकूमत ठाहींदो, उहा ॻाल्हि केतिरी हद ते थी सघे थी। इहे हिकिड़ा बुनियादी उहे सुवाल आहिनि। ऐं पाकिस्तान जे अंदरि जेका कानून जी बालादस्ती वारो सुवालु आहे उहो यकीनी तौर ते इन तरह जे केसनि वक़्तु साम्हूं अचे थो। पर असांखे नज़र अचे थो ॿिया केतिरा ई केस आहिनि जिन में असांखे उहो कानून जी बालादस्ती नज़र नथी अचे।
त पोइ जेकॾहिं उहा उन वक़्तु जॾहिं नज़र नथी अचे उन वक़्तु असांजा समूरा जेके सियासतदान आहिनि ऐं समूरियूं सियासी पार्टियूं जेके आहिनि उहे हिकिड़े मफ़ाहमत जो नालो ॾेई मफ़ाहमत जो रुख़ ॾेई उन सॼियुनि ॻाल्हियुनि खे जेको आहे पंहिंजो उनजे मथां ढक ढकण में लॻा पिया हूंदा आहिनि जॾहिं इन तरह जूं शयूं थियनि थियूं छाकाणि त असांखे यादि आहे त कानून जी लताड़ त उन वक़्तु बि थी हुई जॾहिं आर्टिकल 6 जो केस परवेज़ मुशर्रफ जे मथां लागू कयो हुयो पर उन ते को अमल दरामद न थियो। कानून जी लताड़ ऐं इंसाफ़ में देरि करण जो जेको मामिलो आहे हिन वक़्तु असांखे नज़र अचे थो त उहो जेको केस पियल आहे पानामा जे सिलसिले में उहो केस उते पियल आहे पर उनजो फ़ैसिलो जेको आहे असांजी जज साहिबान महफ़ूज़ रखी वेठा आहिनि। पूरे पाकिस्तान जी 20-22 करोड़ माण्हू जेके आहिनि उन फ़ैसिले जे हवाले सां मुंतज़िर आहिनि ऐं समूरियूं सियासी पार्टियूं समूरा तर्ज निगार चवनि था त पाकिस्तान जे जेको आहे सियासी तारीख़ जो हिकिड़ो इंतिहाई अहम फ़ैसिलो आहे जंहिंजो तमामु घणो असरु पइजी सघे थो पर उन ते असांजा जज साहिबान अवाम ऐं जे उन जेको सेंटीमेंट खे सम्झण लाइ तयारु न आहिनि ऐं हिकिड़ो फ़ैसिलो जेको आहे उहो खामखा बिना कंहिं जवाज़ जे उहो डिले पियो आहे। ईअं ई असांखे केतिरियूं ॿियूं शयूं नज़र अचनि थियूं जिते असांखे नज़र अचे थो एबटाबाद कमीशन जी रिपोर्ट अञा ताईं मंज़र आम ते न आई आहे। ॿिया केतिरा ई मामला जेके आहिनि जिन में असांखे नज़र अचे थो त उते क़ानून खे पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिबो हुयो पर क़ानून उते पंहिंजो को किरदारु अदा न कयो। हिन वक़्तु बि ईअं नज़र अचे थो पर पीपल्स पार्टी ख़ुदि पाण जेको आहे केतिरनि मामलनि में असांखे नज़र अचे थो त उहो का बि कानून जे हवाले सां को हुन जे हवाले सां का बि पेशरफ़्त नथी थिए छाकाणि त पीपल्स पार्टी पाण बि जेका पंहिंजो जेके हेल ताईं कमु कया आहिनि उन्हनि कमनि में काफ़ी मामला अहिड़ा आहिनि जिते पीपल्स पार्टी हिकिड़ी वीक विकेट ते आहे छाकाणि त अॼु तोड़े जो पीपल्स पार्टी जे इलेक्शन जे पॉइंट ऑफ व्यू खां सिंध जे अंदरि पोज़ीशन मज़बूत आहे पर जीअं पाण सवेर चयोसीं पिए त हिकिड़ो पॉपुलर जेको सेंटीमेंट बेनज़ीर भुट्टो साहिब जे दौर में हुन सां गॾु हूंदो हुयो। सिंध पंजाब जे अंदरि बलोचिस्तान जे अंदरि त ख़ैर एतिरो कोन हुयो पर ख़ैबर पख्तूनख्वा पंजाब ऐं सिंध जे अंदरि उहो नज़र ईंदो हुयो। शायदि सिंध जे अंदरि बि पीपल्स पार्टी एॾी का वॾी तहरीक जेका आहे उहा न करे सघे। इहा जेका पीपल्स पार्टी जी सूरत हाल जेका पैदा थी आहे इहा पीपल्स पार्टी जी सूरत हाल काफ़ी प्रॉब्लम पीपल्स पार्टी लाइ करे सघे थी। तंहिंजे करे जॾहिं बि अहिड़ी सूरत हाल थींदी आहे त पीपल्स पार्टी वटि ऑप्शन इहो ई बचंदो आहे त पीपल्स पार्टी कंहिं मफ़ाहमत जे हुन में वञे डायलॉग में वञे कंहिं ॻाल्हियुनि में वञे ऐं पोइ उहे ॻाल्हियूं बैकडोर चैनल सां हलणु शुरू थींदियूं आहिनि पोइ किथे न किथे को न को नतीजा ॾींदियूं आहिनि। हिन वक़्तु मसइलो इहो आहे त पूरे पाकिस्तान जे तर्ज निगारनि वटि हिन टग ऑफ वार जो को सबबु सम्झ में नथो अचे त उनजे पुठियां छा मामला आहिनि कहिड़ा मामला आहिनि ऐं छो आहे उहो ऐं कहिड़ो डायरेक्शन आहे हुकूमत जो डायरेक्शन आहे इदारनि जो डायरेक्शन आहे जेको हिन वक़्तु पीपल्स पार्टी जे साम्हूं आहे। नाज़रीन इन सां गॾु प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजे मेज़बान फयाज़ नाश खे इजाज़त सदाईं गॾु।